मुझो हीरो राजा डहार आहे, मुझो हीरो जिन्हा नथो थी सघे, मुझो हीरो GM सैयद आहे। ऐं इहो हाणे सोचणो पवंदो उन्हनि खे जेके जेके दावा कनि था त उन्हनि खे स्ट्रेटेजी सां गलीलो थियणो पवंदो। उहे गलीलो थियणु चाहिनि था, गलीलो थियणु चाहिनि था स्ट्रेटेजिक मूव सां, या उहे सोक्रेट थियणु चाहिनि था, सुकरात थियणु चाहिनि था। इहो फ़ैसिलो उन्हनि खे पाण खे करणो पवंदो त उहे छा था थियणु चाहिनि। ॻाल्हियुनि सां ठकावनि सां न थींदो। बसि मां ऐलान कयो 3 ॾींहंनि में पठाण छॾे वञनि, ऐलान कयो 5 ॾींहंनि में सभु मदरसा बंदि थी वञनि, मां ऐलान कयो, इहो न थींदो। इहा 40 सालनि जी ख़राबी आहे, 70 सालनि जी ख़राबी आहे, 72 सालनि जी पाकिस्तान ठहण खां वठी, ऐं 40 सालनि खां उन में तेज़ी आहे मुसलसिल। तेज़ी इहा आहे त उहो रिलीजन सां सिंध खे ख़तमु पिया कनि, कंडेम पिया कनि। त उन्हनि 40 सालनि जी बीमारी जे इलाज लाइ असांखे एॾी वॾी हिकमत अमली काउंटर स्ट्रेटेजी ठाहिणी पवंदी। हे रिलीजन उन्हनि जो स्ट्रेटेजिक एसेट आहे। हीअ उन्हनि जा मियाँ मिठा, इहे मदरसा, इहे तालिब, इहे सभु उन्हनि जे एतिरे क़दुरु जो क़ौम परस्त, एतिरे क़दुरु जो ॻाढ़े झंडे वारी असांजी जीअ सिंध में वेठल माण्हू बि उन्हनि जी स्ट्रेटेजी जो शिकार आहे। असां छा था सम्झूं त इहा रियासत जेकी ऐं इहा ISI जेकी जिथे किथे पुॼे थी, उहा बसि असांखे ईअं छॾे ॾींदी, उहा ईअं हलणु ॾींदी। त उनजे करे साईं असांखे मुहतात बि थियणो पवंदो, असांखे वधीक ज़हन सां कमु वठिणो पवंदो, ऐं जेको आहे असांखे ॿिए खे सम्झणो पवंदो, ॿिए खे सम्झी पंहिंजी जेको आहे क़ौम खे तयारु करणो पवंदो। ऐं ख़्याली पुलावनि सां ऐं फेसबुकनि सां क़ौमूं जेके आहिनि न, के बि फेसबुकनि सां उन्हनि क़ौमुनि जेके चओ था न हे जेको आहे जेको सोशल मीडिया आहे, इहो वॾो हिकिड़ो टूल आहे, बिल्कुलु आहे। जेके इन टूल खे इस्तेमालु करे प्रैक्टिकल थियनि था, जेके टूल जे इस्तेमालु करण खां पोइ इन टूल जे थ्रू यूनाइट थियनि था, जेके टूल जे थ्रू पॉज़िटिव क्रिएटिव बहस करे कंहिं नतीजे ते पहुचनि था। पोइ जिन जिन क़ौमुनि में थियो आहे उहे इन सोशल मीडिया जे थ्रू थियो आहे। न त असां वटि त सोशल मीडिया मूंखे जेको आहे अञा ताईं रुॻो हिक ॿिए खे या त हेठि करणु या त जेको आहे हिक ॿिए खे शाबाश ॾियण में जेको आहे टाइम हले थो। जेको आहे असांखे सम्झणो पवंदो। मां त ख़ासि तौर ते पढ़ियल लिखियल जेके नौजवान आहिनि, पढ़ियल लिखियल जेके उस्ताद आहिनि, वकील आहिनि, डॉक्टर, मां उन्हनि खे, बाक़ी हो जेके ॿिया, मां उन्हनि सां मुखातिब बि न आहियां। ऐं ही जेकी पीपुल्स पार्टी आहे, मां पीपुल्स पार्टी खे मूंखे ताक़त एतिरी न आहे, अञा एतिरी ताक़त न आहे जो मां तव्हांखे हुकुम ॾेई सघां। पर पीपुल्स पार्टी खे इहा हम्बल रिक्वेस्ट कयां थो, या पीपुल्स पार्टी खां इहो मुतालबो थो कयां स्ट्रॉन्गली त साजिद सूमरे जी अरेस्ट कंडेमेबल आहे। इरफाना मल्हार जी जे ख़िलाफ़ जेकी बाहबारी तो FIR कटण जी जेके हलन थियूं साज़िशूं, इहे कंडेमेबल आहिनि। ऐं तव्हां इन जो पीपुल्स पार्टी पार्ट एंड पार्सल न थिए, छो जो यादि रखे छॾियो, अॼु जेके इहे FIR इरफाना मल्हार ते ऐं साजिद सूमरे ते थींदियूं, इहे सुभाणे सभिनी सिंधियुनि ते थींदियूं। जेको बि सिंधी माण्हू ॻाल्हाईंदो, जीअं हो प्रिंसिपल घोटकी वारो वीचारो हिंदू अंदरि पियो आहे, हो बिज़नेस जो टकराव हुयो, उन ते ब्लेस्फेमी जो लॻाए उनखे सालनि खां अंदरि विधियूं वेठा। अॻु में इहो रवाजु पंजाब खां शुरू थियो, पंजाब खां पहिरियों क्रिश्चियंस सां, पोइ उते पंजाब में क्रिश्चियंस खां पोइ ॿियनि कादियानियुनि ते, मुस्लमाननि ते, ऐं हाणे इहो ई सिलसिलो रियासत खणी आई आहे सिंध में बि, हिकिड़े सिस्टम सां आस्ते आस्ते सिंध में बि खणी आया। त जेको घणो ॻाल्हाए, को सोलो ॻाल्हि आहे न, बाबा हिन नबी खे घटि वधि ॻाल्हायो, हिन इस्लाम खे घटि वधि ॻाल्हायो,
त पीपुल्स पार्टी खे अहिड़ी कानून साज़ी करणु खपे इन्हनि FIR खां, छो जो सिंध पुलिस अञा तव्हांजे कंट्रोल में आहे। इन्हनि FIR मां हिकदमि इन्हनि खे आजो कयो, इन्हनि खे आज़ादु कयो ऐं इन्हनि साज़िशुनि में तव्हां न पओ, इहो तव्हांजे बि अॻियां ईंदियूं। ऐं जेके पार्टियूं पीपुल्स पार्टी जे इजलास में वञनि थियूं, जेको हुननि ई ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई आहे, मां उन्हनि खे चवंदुमि त उते बीही पीपुल्स पार्टी जे साम्हूं सिंध जी जेके ही ज़मीननि जी वालार थिए थी, इन नुक़्ते खे खणनि। भाषा डैम, दियामेर भाषा डैम जेको ठहे पियो, इन नुक़्ते ते खणनि त नो कॉम्प्रोमाइज़ ऑन दिस, कि भाषा डैम सिंध खे क़बूल कोन्हे। धारियुनि जी आबादकारी, पख्तूनख्वा जी असेंबली जीअं बिल रेज़ोल्यूशन पास कयो आहे त इन्हनि खे हिते परमानेंट कयो, न सिंध खे 18वीं तरमीम जे थ्रू, पाकिस्तानी कानूननि जे थ्रू, न 18वीं तरमीम जे थ्रू बि एतिरा हक़ आहिनि त इन ॿाहिरीं सूबाई जेकी बैनल सूबाई पेट थिए थी अची, जेका सिंध में आबादकारी थिए थी, इनखे रोके पीपुल्स पार्टी। इन्हनि पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन्स जे आर्टिकल्स खे वठी, जेको आहे 18th अमेंडमेंट खां पोइ जे वठी जेको आहे खे रोके, त असां सिंध हाणे वधीक ॿाहिरिनि माण्हुनि जो बोझ बर्दाश्त नथी करे, न करे सघंदी, ऐं उनखे रोके, उनखे कंडेम करे। ऐं डोमिसाइल्स खे, जेके बि बोगस डोमिसाइल्स गुज़िरियल 15-20 सालनि में निकिता आहिनि, उन्हनि खे रद्द करे, उन्हनि माण्हुनि खे नौकरियुनि खां ख़ारिज करे, उन्हनि ते मुक़दमा जेके आहिनि थियणु खपनि। ऐं अहिड़े ई तरीक़े सां जेके 450 अरब रुपया मलीर जी ज़मीनुनि जा, बहरिया टाउन वारी ज़मीनुनि जा, जेके कोर्ट जे थ्रू हो मर्कज़ खणी वियो आहे, इहे वापसि वठनि। NFC अवार्ड ते को कॉम्प्रोमाइज़ न करे पीपुल्स पार्टी, ऐं 18th अमेंडमेंट ते बि को कॉम्प्रोमाइज़ न करे पीपुल्स पार्टी। जेके बि दोस्त इन में शामिल थियनि, जेके वञनि इन में APC में, उहे इन्हनि नुक़्तनि खे ज़ोर ॾेई पंहिंजे ज़मीर जे हिन सिंध जे सदके, वास्तो त अलाह जो सिंध वञे पई, सिंध जे सदके इहे उन्हनि खे मुंहं ते हणो ऐं उन्हनि खे चओ त तव्हांखे केॾियूं बि लालचूं ॾियनि, तव्हां को केॾा बि हू कम वठनि, तव्हां को वठी वेंदा, तव्हांखे फिटी ईअं ई कंदा जीअं अंब जी खोखड़ी अंब खाई फिटी कंदा आहियूं, तव्हांखे ईअं ई फिटी कंदा। सो थोरो होश कयो, थोरो असां सिंधियुनि ते ऐं सिंधियुनि जे वोट ते रहम कयो। बाक़ी सिंधी माण्हुनि खे सिंध जी आज़ादी खां सवाइ ॿियो को बि हल न आहे सिंध जो। इहो सिंधी माण्हुनि खे हाणे इन असांजे सिंधी अशराफिया चओ, सिंधी पढ़ियल लिखियल क्लास चओ, सिंधी नौकिरी पेशा क्लास चओ, सिंधी बिज़नेस क्लास चओ, उन्हनि सभिनी खे चवां थो, जीअणु तव्हांजो अञा ॾुखियो थींदो, तव्हांजो असांजो जीअणु अञा ॾुखियो थींदो। असांजूं नस्लूं असांखे माफ़ु न कंदियूं, असांखे बीहणो पवंदो सिंध जी आज़ादी जे लाइ, ऐं उन जे लाइ उहा तयारी करणी पवंदी, ऐं उन जे लाइ उहे तयारु थियणो पवंदो, उन्हनि सभिनी क़ुर्बानीनि जे लाइ। हीउ कंहिं ते बि थधो थोरो न आहे, केरु बि करे थो, असां पंहिंजो फ़र्ज़ु था पूरो कयूं एज़ अ सिंध जे पुट जे हुजण सां। ऐं मां इहो तव्हां सां वचन वाइदो थो कयां त जेसिताईं मां ॿाहिरि आहियां, जेसिताईं जॾहिं बि मुंहिंजे पार्टी जे दोस्तनि, जॾहिं बि मुंहिंजे पार्टी वारनि दोस्तनि फ़ैसिलो कयो, ऐं जॾहिं मां फ़ैसिलो कयो, धरती मां आहे, मूंखे कंहिंखां इजाज़त वठण जी ज़रूरत न आहे, ऐं न ई मां नतीजनि खां ड्रियण वारो माण्हू आहियां। जेल बि ॾिठा आहिनि नंढिला खां वठी, मारूं, टार्चर, सभु कुझु, उन ॻाल्हि जी परवाह ई न आहे। त नतीजनि खां मां घबराइण वारो न आहियां, ऐं मां वरी बि तव्हां सां अची जेको आहे उते शामिलु थींदुमि, पर जेसिताईं ॿाहिरि, जेॾो बि अरसो ॿाहिरि आहियां, मां चुप करे वेहण वारो माण्हू न आहियां। मां कॾहिं बि चुप न आहियां वेठो, हिकिड़ो ॾींहुं बि चुप न आहियां वेठो। ऐं यादि रखे छॾियो, हुननि इहो वार कयो आहे, इहो इरफाना मल्लाह साजिद सूमरे वारे मसइले खे ईअं चुप करे वेही असां न ॾिसंदासीं। ही सॼी दुनिया को जेकी मदद पिनी हलाइनि था, असां बि हर हंधि ते हिननि खे बुछड़ो कंदासीं। ऐं जेकॾहिं हिननि खे आज़ादु न कयो वियो त बिल्कुलु बिल्कुलु ही ईअं न सम्झनि त ही करोना जो टाइम आहे त हर को चुप थी वेहंदो। असां चुप न वेहंदासीं, असां इंटरनेशनली बि चुप न वेहंदासीं। बेड़ा पार, सभई ख़ुशि जो शाल, थोरो तेज़ी अची वई हुजे, तलख़ी अची वई हुजे त माफ़ी जो तलबगार। जीअं सिंध देश, जीअं साईं, जीअं